हुकूमत तेल जी क़ीमत में वाध करे छॾी। पेट्रोल जो फ़ी लीटर अघ में 3 रुपया 47 पैसा इज़ाफ़ो। हाई स्पीड डीज़ल की क़ीमत में 2 रुपया 61 पैसा वाध। पेट्रोल जो फ़ी लीटर जो नओं अघु 256 रुपया 13 पैसा थी वियो। हाई स्पीड डीज़ल जो फ़ी लीटर 260 रुपया 95 पैसनि में मिलंदो। नाणे वारी वज़ारत पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। पेट्रोलियम शयुनि जूं नयूं क़ीमतूं अॼु खां ई लागू थी। हुकूमत ऐं पीटीआई जे विच में ॻाल्हियुनि जो टियों दौरु अॼु थींदो। ॿिन्ही कमेटियुनि खे शिरकत लाइ नोटिस जारी। तहरीक इंसाफ़ पारां अॼु हुकूमती कमेटी आॾो लिखत में मुतालबा पेश कया वेंदा। हुकूमत पीटीआई खां सियासी क़ैदियुनि जी लिस्ट बि घुरी वरिती। राणा सनाउल्ला चयो आहे त उमेद आहे त पीटीआई जुडिशियल कमीशन बाबति पंहिंजा शर्त ॿुधाईंदी। पीटीआई लिखत में बि मुतालबा पेश कंदी त असां पार्टी ऐं इतिहादनि वटि खणी वेंदासीं। जमहूरी ऐं सियासी निज़ाम में ॻाल्हियूं बुनियादी जुज़ हूंदियूं आहिनि। मुख़ालिफ़ धुर में हूंदे बि असां ॻाल्हियुनि जा हामी हुआसीं। पीटीआई कैदियुनि जी लिस्ट फराहम करे सियासी कैदी हुजण या न हुजण जो पोइ फ़ैसिलो कंदासीं। पीटीआई पारां अॼु हुकूमत आॾो लिखत में मुतालबा पेश करण जो ऐलान। हुकूमत नेक नियतीअ सां वेहे त मसइलनि जो हल निकिरी सघे थो। जमहूरियत ऐं सियासी इस्तेहकाम जे लाइ ज़रूरी आहे त सियासी कैदियुनि खे आज़ादी मिले। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गौर अली खान जो इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त उमेद आहे त ॻाल्हियुनि जो अमल जल्द मुकमिल थींदो ऐं का ख़ुशख़बरी ईंदी। पीटीआई बानी जे ख़िलाफ़ जेतिरा केस करणा हुआ उहे कया पिया। हू सियासी कैदी आहे, केस आज़ादी मिलणु घुरिजे। पाक फ़ौज जे तर्जुमान जो भारतीय आर्मी चीफ जे बयान ते सख़्त रद्दअमल। ISPR मूजिबि भारतीय आर्मी चीफ जा इल्ज़ाम मुअल घोड़े खे ज़िंदा करण जी कोशिश आहे। भारतीय आर्मी चीफ जो पाकिस्तान खे दहशतगर्दी जो मरकज़ करार ॾियण वारो बयान हक़ीक़त जे उबतड़ आहे। पाकिस्तान ते रियासती सरपरस्ती जो इल्ज़ाम ॿिटी पॉलिसी जो सबूत आहे। भारतीय इल्ज़ाम वारल कश्मीर में जारी ज़ुल्मनि तां ध्यानु हटाइण जी कोशिश आहे। भारतीय फ़ौज जा क़दम इंसानी हक़नि जी भंचड़ी आहे। भारतीय आर्मी चीफ जो बयान सियासी मक़सदनि लाइ ॾिनो वियो आहे। वफ़ाक़ी सरकार चार्जिंग स्टेशन जे लाइ बिजली सस्ती करण जो ऐलान करे छॾियो। वज़ीर आज़म जी सदारत हेठि इलेक्ट्रिक व्हीकल जी पॉलिसी बाबति इजलास। चार्जिंग स्टेशन लाइ बिजली फी यूनिट क़ीमत में 45% घटिताई जो ऐलान कयो वियो। शहबाज शरीफ़ चयो आहे त माहौलियाती बहितरीअ जे लाइ इलेक्ट्रिक गाॾियुनि जे इस्तेमाल जी हौसला अफ़ज़ाई अणिटुण आहे। चार्जिंग स्टेशन जे लाइ बिजली फी यूनिट जी क़ीमत में 70 मां घटाए 40 रुपया कई पई वञे। सॼी दुनिया में बिजलीअ ते हलंदड़ गाॾियुनि खे हथी वठण लाइ अहिड़ियूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पार्टी अॻुवाननि जूं मुलाक़ातूं। सियासी सूरतहाल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवनि। पार्टी चेयरमैन सां मुलाक़ातुनि कंदड़नि में सैयद काइम अली शाह, अली हसन ज़रदारी, सैयद अवैस क़ादिर शाह, शैब मोहम्मद मुगेरी ऐं साबिर बलोच शामिल। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील नामैमून जी सदारत हेठि सिंध हुकूमत जे मुक़ररु थियल 9 तर्जुमाननि जो इजलास। सिंध हुकूमत जे मवासिलाती हिकमत अमलीअ खे वधाइण ऐं अवामी ख़र्चनि खे असराइती नमूने सां ख़तमु करण जे मामलनि ते ग़ौर वीचार। हुकूमती मौक़िफ़ मीडिया सां लाॻापनि खे हथी ऐं सिंध हुकूमत जे अवामी भलाईअ जे मंसूबनि जे असराइती तरीक़े सां मशवरे जे लाइ हिकमत अमली जोड़ण ते बहस। अवाम जी हक़ारी ॼाण ताईं पहुच ऐं संदनि मायूसियुनि जो ख़ात्मो यक़ीनी बणाइणो आहे। तर्जुमान ग़लति ॼाण जो मुक़ाबिलो करण ऐं हुकूमत जी कामयाबियुनि खे उजागर करण में अहम किरदारु अदा कंदा आहिनि। सिंध जी तरक़ी क़दमनि ऐं पॉलिसियुनि जे लाइ समूरा तर्जुमान हिक टीम तौरु कमु कनि। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सदर आसिफ अली ज़रदारी ऐं फयाद टारपुर जी रहनुमाईअ में अवामी ख़िदमत सिंध हुकूमत जो अज़म आहे। सियासी माण्हू आहियां, ॻाल्हियुनि जो क़ाइल आहियां। सियासतदाननि खे जेलनि में न अचणु घुरिजे। मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मसइला ॻाल्हियुनि जे ज़रिए हल थियनि। सियासतदाननि जूं नाकारी रवैयनि सबबि अॼु पार्लियामेंट बेमाना थी वई आहे। सियासतदाननि जो किरदारु इत्मीनान जो गुण न रहियो। सियासतदान जमहूरियत ऐं उसूलनि ते कंप्रोमाइज़ करे रहिया आहिनि। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान जी लाहौर में मीडिया सां ॻाल्हि ॿोल। संदसि चवणु आहे त ट्रम्प खे छो एतिरो दिमाग़ ते सवाल कयो पियो आहे। हिन खिते मां अमेरिका शिकस्त खाई भॼी वियो।